أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولما توجه تلقاء مدين قال عسى ربي أن يهديني سواء السبيل ولما ورد ماء مدين وجد عليه أمة من الناس يسكون ووجد من دونهم امرأتين تذودان قال ما خطبكما قالتا لا نسقي حتى يصدر الرعاء وأبونا شيخ كبير فسقى لهما ثم تولى إلى الظل فقال رب إني لما أنزلت إلي من خير فقير فجاءته إحداهما تمشي على استحياء قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاءه وقص عليه القصص قال لا تخف نجوت من القوم الظالمين قالت إحداهما يا أبت استأجر إن خير من استأجرت القوي الأمين قال إني أريد أن أنكحك إحدى ابنتي هاتين على أن تأجرني 8 حجج فإن أتممت عشرا فمن عندك وما أريد أن أشك عليك ستجدني إن شاء الله من الصالحين قال ذلك بيني وبينك أيما الأجلين قضيت فلا عدوان علي والله على ما نقول وكيل صدق الله العظيم पोइन आयात खां वठी करे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो बयान कयो आहे त हिननि आयात जे अंदरि बि अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो बयान कयो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॿाहिरि निकितो मंझंदि जे टाइम ते तक़रीबन त हिकिड़ो किब्ती यानी फ़िरौनी क़ौम मां बनी इसराइल के माण्हू सां विढ़ी रहियो कि काठियुनि जी भरी जो मसइलो हो जेको बनी इसराइल खे ज़बरदस्ती खणाए पियो। त बनी इसराइली जी जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते नज़र पई दां करे सॾु करे चई त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हे मूंखे ज़बरदस्ती जेको आहे सो काठियूं खणाए थो ऐं मुंहिंजी जान छॾाए हिन खां। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन किब्ती खे चयो यार तूं ज़ुल्म छो थो करे बनी इसराइलनि ते, तव्हां सभई फ़िरौनी जेके आहियो बनी इसराइलनि ते ज़ुल्म कयो था छो। हुन बतौर तंज़ ऐं मज़ाह जे हज़रत मूसा खे ॾिसी करे चवणु लॻो मुंहिंजी दिलि चए थी त हीअ काठियूं हिन खे न खणायां तोखे खणायां। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे गुस्सो आयो, हीअं हथु बंदि करे उनखे मुक ऐं त जंहिं ते उहो मरी पियो। हालांकि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे इरादो ई न हुयो त मां हिन किब्ती खे क़तल कयां। मरी पियो, खणी करे वारी में दफ़नाए करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हलियो वियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो फ़िक्र हुयो त हाणे कातिल ज़ाहिर थींदो, जेकॾहिं क़तल मुंहिंजे मथां अची वियो त पोइ फ़िरौनी क़ौम मूंखे कोन छॾींदी। इत्तफ़ाक़ी मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿिए ॾींहुं ॿाहिरि निकितो, ॾिठईं त साॻी बनी इसराइली वरी ॿिए किब्ती सां विढ़े थो फ़िरौनी सां। वरी उन सॾु करे चए यार मूसा मुंहिंजी मदद करे, वरी मूंखां विढ़े थो पियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे ॾिसी करे चवणु लॻो कल्ह हिकिड़ो माण्हू मारायो थी, अॼु वरी ॿियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन बनी इसराइली खे चंबे हणण जी कोशिशि कई, धकु हणण जी कोशिशि कई, तूं सरकशी करें थो, जहिड़ा कराए थो,
तो उन बनी इसराइल जी ज़ुबान मां भी इहो लफ़्ज़ निकिरी वियो, कल्ह हिकिड़े क़ीमती खे मारियो थी, अॼु वरी मूंखे मारणु चाहे थो पियो। त हिकिड़े ॿियो जेको परे बीठो फिरौन उन ॿुधी वरितो, चई थी यार पोइ त माना क़तल जेको कल्ह असांजो थियो आहे उहो त हिन मूंसां मारियो आहे। जल्दी में वञी करे फिरौन जी दरबार में फिरौन खे उनजे हवारनि खे इहो ॿुधाए त क़ातिल जेको आहे उहो मूंसां आहे। फिरौन जे ज़हन में इहा ॻाल्हि अची वई, जेको कुझु साल पहिरियां उन जादूगरनि काइननि फिरौन खे इहा ॻाल्हि कई त तुंहिंजी बादशाही में हिकिड़ो ॿारु पैदा थींदो, अहिड़ो हूंदो जेको तुंहिंजी ई बादशाही जे ज़वाल जो सबबु बणिबो। त फिरौन जे ज़हन में फ़ौरन अची वियो शायदि की ही मूंसां उहो ई आहे। तंहिंजे करे पंहिंजी दरबार में वेठलनि साम्हूं इहो फ़ैसिलो कयईं त हाणे तव्हां इन मूसा खे क़तलु कयो। फिरौन जी मजलिस में जॾहिं इहो फ़ैसिलो थियो त तव्हां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ चयूं त इन खे वञी क़तलु करे अचो। हिकिड़ो क़िब्ती उतां उथियो जेको हुयो फिरौनी क़ौम जो पर मुस्लमान हुयो, जल्दी में अची करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधाए त फिरौन जी मजलिस में इहो फ़ैसिलो थी चुको आहे तुंहिंजे क़तल जो, ऐं फिरौन जा जेके ज़बाहीन आहिनि उहे अचंदा ऐं तोखे क़तलु कंदा, तंहिंजे करे तूं जल्दी में हितां निकिरी वञ। सिधी सही ॻाल्हि अची करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां कयईं, इन्नी लक मिनन नासिन, मां तुंहिंजो ख़ैरु ख़्वाह आहियां, हितां जल्दी निकिरी वञ। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उतां निकितो ऐं ख़ाइफ़ ऐं यतरक़ब, ख़ौफ़ बि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुयो किथे जेको आहे सो इहो फिरौन जा माण्हू पहुची न वञनि ऐं मूंखे जेको आहे सो क़तलु न करनि। पर अल्लाह तबारक व तआला खां इहा दुआ बि घुरे जी अॻे रुकुम या रब नजनी मिनल क़ौमि ज़ालिमीन, रब मूंखे ज़ालिम क़ौम खां पनाह अता कर। अॼोके रुकू जे अंदरि अल्लाह ताला इहा ॻाल्हि बयानु कया, वलम्मा तवज्जा तिलका मदियन, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जल्दी में निकितो हुतां मदियन ॾे वञण जो इरादो कयईं, मदियन शहर ॾे वञण जो इरादो कयईं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मदियन शहर ॾे वञे पियो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो रस्तो बि ॾिठल न हुयो त मदियन कहिड़ो रस्तो वेंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ कयईं, रब्बे ऐं यहदियनी सवा सबील, काला असा रब्बे ऐं यहदियनी सवा सबील। अल्लाह ते भरोसो करे निकितो त अल्लाह तबारक व तआला ई मूंखे सिधो रस्तो ॾेखारींदो। मिस्र खां जिथे उन वक़्त में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रहे पियो, मनफ नाले सां शहर आहे, उतां खां मदियन जो जेको शहर आहे तक़रीबन 8 ॾींहंनि जो पैदल रस्तो आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम निकितो, रस्ते जी मालूमात बि उनखे न हुई। अल्लाह तबारक व तआला खां इहा दुआ घुरियईं, रब्बे ऐं यहदियनी सवा सबील। त अल्लाह तबारक व तआला इन दुआ जे करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾे हिकिड़ो फ़रिश्तो मोकिलियो जेको मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिस्र खां मदियन पहुचाइण जे लाइ आयो, ऐं उन फ़रिश्ते जे हथ में हिकिड़ो नेज़ो बि हुयो। उहो फ़रिश्तो गॾिजी करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां मदियन में पहुचाए, पर मदियन जे कुझु ॿाराड़ी जे इलाइक़े में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पहुतो, 8 ॾींहंनि जे सफ़र करण खां बाद में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बुखायल बि हुयो, खाइण पीअण जे लाइ बि रस्ते में कुझु न मिलियो। 8 ॾींहं गुज़री चुका हुआ। जॾहिं मदियन पहुतो त मदियन जे ॿाराड़ी वारे इलाइक़े में कुझु मालदार इंसान पंहिंजे माल खे चारण खां बाद में वलम्मा वरद मां मदियन, खूह जे मथां गॾु थिया। मदियन जे खूह ते बीही करे पंहिंजे जानवरनि खे, रिढां बकरियूं जेके उन्हनि सां साणा उन्हनि खे पाणी पीआरे रहिया। वजद अलैहि उम्मतम मिनन नास, उते माण्हुनि खे ॾिठईं त माण्हू जेको आहे सो यसकून पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरनि पिया। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे ॾिठो, थोरो ॾिसी करे अॻिते ॾिठईं त 2 औरतूं आहिनि जेके तज़ूदान, ववजद मिन दूनहिम इम्रातैन तज़ूदान, पंहिंजे माल खे झलियूं बीठियूं आहिनि परे, उन्हनि खे पाणी ते नथियूं छॾनि पियूं। त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते वधी करे उन्हनि खां पुछा कई, मां ख़तबुकुमा, छा ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे जेको आहे सो माल खे पाणी नथा पीआरियो? हे सभु माण्हू जेको आहे सो पंहिंजे माल खे पाणी पीआरनि था, रिढनि बकरियुनि खे, तव्हांखे छा आहे, तव्हां पाणी छो नथा पीआरियो? उन्हनि ॿिन्हिनि औरतुनि जवाबु ॾिनो, ला नस्की हत्ता युस्दिर रिया, असां पाणी न पीआरींदासीं जेसीं ताईं इहे माण्हू पाणी पीआरे निकिरनि। छो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह जो नबी हुयो, उनजी दिलि जे अंदरि रहम पैदा थियो। जॾहिं माइन इहो जवाबु ॾिनो असां न पीआरींदासीं इहे मोटनि पोइ, माना असां औरतूं आहियूं, असांजे अंदरि एतिरी सलाहियत न आहे जो असां खूह खां पाणी ॿाहिरि कढूं
ऐं जेको आहे सो पंहिंजे माल खे पीआरियूं। तंहिंजे करे जेको आहे सो असां वटि ॿियो बि कोई माण्हू कोन्हे जेको अची करे असांजे माल खे पाणी पीआरे। अबूना शेखुन कबीर, असांजो पीउ बि आहे जेको पोड़ो आहे, उहो ॿाहिरि नथो निकिरी सघे पियो। तंहिंजे करे इहे पाणी पीआरे मोटंदियूं, पोइ पाणी जेको बचति हूंदो उहो पाणी असां पंहिंजे माल खे पीआरींदासीं। या मक़सदु आहे त इहे मोटनि माण्हू, पोइ असां अकेलाइप में पाणी खूह मां कढी करे पंहिंजे माल खे पीआरींदासीं। इन इंतज़ार में बीठी हुयूं। फसक़ा लहुमा सुम्म तवल्ला इला ज़िल। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम छा कयो? चई त भला हिते ॿियो खूह उन जे क़रीब में हुयो, पर उन ते मथां हिकिड़ो वॾो पथर हुयो, जंहिंजे करे उहो पथर पाणी खे ढकियूं बीठो, पाणी उतां न पिया कढी सघनि। बसि हिकिड़ो ई खूह हुयो जितां कढनि पिया। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन्हनि ॿिन्ही छोकिरियुनि उहो खूह ॾेखारियो। हीउ खूह आहे, पर पथर पियो आहे। पथर एॾो वॾो हुयो जो 10 माण्हू गॾिजी करे बि उन पथर खे धिके न सघनि। हा, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त पथर आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन पथर खे हथ सां पाण रेड़ो ॾेई करे परे कयो ऐं ॿकरियुनि औरतुनि जेके पाणी पीआरे, ॿकरियूं हली वयूं घर। उहे औरतूं जल्दी में घर वापसि हली वयूं, छो त अंबिया किरामनि खे अल्लाह तबारक व तआला तक़रीबन 40 माण्हुनि जी ताक़त अता कई आहे। एॾो वॾो पथर हिकिड़े ई मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खणी करे परे रखियो ऐं उन औरतुनि जे ॿकरियुनि खे पाणी पीआरे। क़ुर पाक जे अंदरि ईअं सुम्म तवल्ला इला ज़िल। पोइ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम थकल, बुखायल, उञायल औरतुनि खे पाणी पीआरे, औरतुनि जे माल खे। पोइ अची करे हिकिड़े वण जे हेठां वेठो। तफ़सीर वारे लिखियो आहे त वण उहो बबुर जो हुयो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वेही करे अल्लाह तबारक व तआला खां दुआ कयो, रब इन्नी लिमा अनज़ल्त इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर। मां रब मोहताज आहियां, बुखायल आहियां, एतिरा ॾींहं थी चुका आहिनि, हाणे मूंखे जेको आहे सो मानी जी ज़रूरत आहे, तंहिंजे करे कुझु मानी जो सहारो खपे। त एतिरे में उन्हनि औरतुनि वञी करे पुछा पंहिंजे पीउ सां जेको आहे सो मिलियूं। उन्हनि खां पीउ पुछा कई त जल्दी मोटी आहियूं, रोज़ाना जे एतबार सां देरि ईंदा हो। उन पीउ खे सॼो हवालु ॾिनो त हिकिड़ो माण्हू आहे नौजवान, चूंकि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि जेका आहे इन वक़्त में 30 या 33 साल तफ़सीर वारे लिखी आहे, जो मिस्र खां मदियन वञी करे पहुतो। ॿकरियुनि खे अची करे पाणी पीआरियो अथई, तंहिंजे करे असां जल्दी मोटी आहियूं। त हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम जूं न्याणियूं उहे हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम चयो उन छोकिरियुनि मां कंहिं हिकिड़ी खे, तव्हां वञो ऐं के वठी अचो हमरा खे। हिकिड़ी छोकिरी आई। अञा मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेका दुआ घुरी, लिमा अनज़ल्त इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर, तफ़सीर वारे लिखियो आहे अञा हथ पंहिंजे चेहरे ते न फिराए त अॻु में उहा छोकिरी मोटी आई, अची करे चयईंसि त अबो सॾे थो तोखे। इन अबी यदउक लियजज़िक अजर मा सक़ैत लना। जेको तूं असांजे ॿकरियुनि खे पाणी पीआरियो आहे, अबो तोखे सॾे थो, अच त तोखे उनजो बदिलो अता करे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उथी हली पियो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां उहा छोकिरी हले पई। तफ़सीर वारे लिखियो आहे कि हवा जे करे उनजो पिञे मां कपिड़ो परे थी वियो, त औरत उन माई खे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सॾु करे चयो त मुंहिंजे तूं पोयां अचु ऐं मूंखे रस्तो ॾेखारींदी हल। ईअं हलंदे हलंदे शाम जे टाइम ते अची करे हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि पहुता। उहो वक़्तु उहो हुयो जो शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम मानी खाए पियो, अशाव जी मानी खाए पियो राति जी। हज़रत शोएब चयो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अचु मानी खा। त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम थोरो पोइते हटियो, चई त जेका मां तव्हां सां नेकी कया, जेको तव्हांजे जानवरनि खे मां पाणी पीआरियो आहे, किथे तव्हां मूंखां उनजो बदिलो त नथा ॾियो पिया? छो त असां आल बैत नेकोकार इंसान कॾहिं बि पंहिंजी नेकी जो बदिलो न वठंदो आहे। तंहिंजे करे मां बि जेकॾहिं तव्हां कयल नेकी जे बदिले में मूंखे मानी खारायो था त मां मानी न खाईंदुमि। हालांकि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बुखायल हो, 8 ॾींहं गुज़री चुका हुआ, पर पोइ बि नेकी जे बदिले में मानी खाइण खां इनकार कयईं। तंहिंजी माना तव्हां असांजे मथां बि लाज़िम इहा ॻाल्हि ज़रूरु बणिजे थी त इंसान जेकॾहिं कंहिं सां नेकी करे त नेकी जे बदिले जी कोशिशि न करे त मां इन खां बदिलो वठां। त उन छोकिरी जवाबु ॾिनो त असां, मां या मुंहिंजो पीउ, असां कॾहिं बि नेकी जो बदिलो न, बल्कि असांजी हिकिड़ी आदत आहे त असां महिमान नवाज़ आहियूं, मुसाफ़िरनि खे मानी खाराईंदा आहियूं, बुखायलनि खे मानी खाराईंदा आहियूं, तंहिंजे करे तोखे बि मानी खारायूं था पिया। त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बि वेठो ऐं हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे मानी खाधई। मानी खाइण खां बाद में शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखां पुछा कई, केरु आहीं, काॾों आयो आहीं? वक़स अलैहिल क़सस, सॼो किसो जेको आहे सो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत शोएब अलैहिस्सलाम खे ॿुधायो त मां मिस्र में रहंदो हुउमि, 33 साल मुंहिंजी उमिरि जा गुज़री चुका आहिनि,
फ़िरौन जे घराणे में अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी परवरिश कया, पर अॼु हू ज़ालिम बणिजी चुको आहे, पंहिंजी माण्हुनि खां इबादत कराए थो, इसराइलियुनि खे क़ैद करे रखियो अथई, उन्हनि जे औरतुनि खे ग़ुलाम करे रखियो अथई, ऐं मूंखां इहो थी वियो कमु जो मां हिकिड़े किब्ती खे मारियो, अॼु तूं मुंहिंजे मारण जे कढाइनि, तंहिंजे करे मां मिस्र मां निकिरी करे हिते पहुतो आहियां। हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾिनो, क़ाल अला तख़फ, हाणे तूं ख़ौफ़ न कर, हाणे तूं मदियन में जेको पहुची चुको आहे, मदियन में फ़िरौन जी बादशाही न आहे, हिते फ़िरौन तोखे कुझु बि नथो करे सघे पियो, नजौत मिनल क़ौमि ज़ालिमीन, अल्लाह रब्बुल आलमीन तोखे जेको आहे सो ज़ालिम क़ौम खां निजात अता कई आहे, तंहिंजे करे हाणे तूं फ़िकिर न कर, हिते फ़िरौन न पहुतो त बि मार खाई करे मोटी वेंदो, छो त हिते फ़िरौन जी बादशाही न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे दिलजा थी त हाणे मां अमुन वारे मक़ाम ते पहुची चुको आहियां, अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ज़रूरु हिफ़ाज़त करणु फरमाईंदो। क़ालत इहदाहुमा या अबति इस्ताजिर, अञा इहे ॻाल्हियूं हलनि ई पयूं त उते बीठल हिकिड़ी छोकिरी जेका मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे वठणु वई, उन चयो त अबा हाणे असांजी जवानी थी चुकी आहे, हाणे असां ॿकरियूं नथियूं चारे सघूं, तंहिंजे करे हाणे या अबति इस्ताजिर, हिन माण्हू खे तूं पंहिंजी मज़दूरी ते रख, तां त असांजो जेको आहे सो माल चाराए, ॿकरियूं चारे, इन ख़ैर मन इस्ताजरतल क़वियुल अमीन, मां ॾिठो आहे त जेकॾहिं तूं हिनखे मज़दूरी ते रखंदे त हीउ मज़दूर ताक़तवर बि आहे ऐं हीउ मज़दूर अमानतदार बि आहे। त हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी न्याणी खां इहो पुछा कयो, सुवाल कयो त मज़दूर ताक़तवर अमानतदार कीअं, तूं हिन जा औसाफ़ बयानु शुरू कया आहिनि। त उन छोकिरी हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी पंहिंजे पीउ खे ॿुधाए ताक़तवर आहे, जो एॾो वॾो पथर खूह ते पियो हो जो 10 माण्हू बि उनखे न पिया चोरे सघनि, हिन हिकिड़े ई जेको आहे सो खणी करे पथर खे परे रखियो, मालूम थियो त वॾो ताक़तवर आहे, ऐं अमीन बि आहे, जो मां हिन जे साम्हूं हलां पई, थोरी हवा जे करे सिर्फ़ु मुंहिंजे पेर मां पिंजी मां जेको आहे सो कपिड़ो परे थियो, मूंखे चई मुंहिंजे पोयों हल ऐं मूंखे रस्तो ॾेखारींदो हल, मालूम थिए थो त अमानतदार बि आहे ऐं हयादार बि आहे। जॾहिं मूं इनखे वठणु वियुमि, हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी जेका उनखे वठणु आई, त हीउ पंहिंजो ॿांह वारो कपिड़ो खणी हीउ पंहिंजे मुंहं ते ॾिनई हया खां ऐं कंधु हेठि कयईं, त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बि कंधु हेठि कयो, उहा औरत चवणु लॻी त कंधु हेठि कयईं त वरी मथे करे मूंखे न ॾिठईं, माना हयादार आहे। हया इंसान जे इज़त ऐं वक़ार खे बुलंद कंदो आहे, त मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनजे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो हया रखियो आहे, जेसि ताईं इंसान पंहिंजे हया में रहे थो, अल्लाह तबारक व तआला उनजे वक़ार ऐं इज़त खे बुलंद करे थो पियो। तंहिंजे करे मर्द औरत जे मथां लाज़िम आहे त इंसान पंहिंजे हया में रहे, पर्दे में रहे। इन उरीद अन कंहिं खे अदब न अथई। त हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम चयो मूसा अलैहिस्सलाम खे, मुंहिंजो इरादो आहे इहो त मां ॿिनि न्याणियुनि मां हिकिड़ी न्याणी तुंहिंजे निकाह में ॾियां, पर इन शर्त जी बिना ते त तूं 8 साल असां वटि रहंदे, 8 साल ताईं तूं मुंहिंजूं ॿकरियूं चारींदे, 8 सालनि खां बाद में मां तोखे पंहिंजी धीउ जेका सो निकाह करे ॾेई छॾींदुमि। पर जेकॾहिं फ़ैन अतमम ताशरन फ़मिन इंदिक, जेकॾहिं तूं 10 साल पूरा कंदे त पोइ तुंहिंजो एहसान हूंदो। माना ॿिनि शर्तनि मां कहिड़े बि शर्त ते तूं जेकॾहिं रहंदे मूं वटि, त पोइ मां पंहिंजी न्याणी जो तोसां निकाह कराईंदुमि। 8 साल शर्तिया, यानी 8 साल शर्त तौर ते त तूं रहंदे ऐं तूं मुंहिंजूं ॿकरियूं चारींदे, पोइ जेकॾहिं 10 तूं पूरा कया त उहो 10 साल यानी 2 साल वधीक तुंहिंजो एहसान हूंदो। बाक़ी एतिरी ॻाल्हि रब साईं फरमाए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे, हज़रत शुएब अलैहिस्सलाम चयो त तूं ईअं न सम्झां मां उरीदो न शुक अलैक, मां तुंहिंजे मथां सख़्ती कयां थो, सख़्ती मां तुंहिंजे मथां नथो कयां पियो, सतजिदुनी इंशा अल्लाह मिन सालिहीन, ॾिसंदे त मां नेकोकार हूंदुमि, तोसां नेकी कंदुमि। शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम खे चवणु लॻो, तूं ॾिसंदे त मां जेको आहे सो नेकोकार ऐं तोसां मां नेकी कंदुमि, मुंहिंजे तरफ़ खां तुंहिंजे मथां कंहिं बि क़िस्म जी का मुशक़त का तकलीफ़ न हूंदी, तूं जे रहे त पोइ तुंहिंजी मर्ज़ी। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए ठीकु आहे, होॾां हूअं ई फ़िरौनी मूंखे मारणु चाहिनि था पिया। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अञा ॿियो छा खपे, जो अल्लाह जो एहसान थी वियो, जो हिकिड़े नबी वटि रहाइश जे लाइ उन वटि जॻह मिली वई, हिकु न बल्कि 8 साल ताईं, 1-2 साल न, 8 साल 10 साल ताईं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो ठीकु आहे। एतिरी ॻाल्हि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चई, बैनी व बैनिक अय्यमल अजलैन, जेका तुंहिंजे असांजे दरमियान में जेका मुदत तय थी आहे, इन ॿिन्ही मुदतनि मां जेका बि मुदत मां चाहियां त पूरो कंदुमि, फला उद्वान अलै, तूं मुंहिंजे मथां ज़बरदस्ती न कंदे। माना जेकॾहिं मां 10 साल रहणु चाहियां त 10 साल तो वटि रहंदुमि, वरना 8 साल त मां पको तो वटि रहंदुमि, मथे मुंहिंजी मर्ज़ी आहे। फला उद्वान अलै, तूं मुंहिंजे मथां को बि ज़ोर ज़बरदस्ती न कंदे। वल्लाहु अला मा नक़ूल वकील, तुंहिंजे ऐं असांजे दरमियान में अल्लाह रब्बुल आलमीन निगहबान आहे। मां यकीनन जेको आहे सो इहे 8 साल या 10 साल पूरा कंदुमि। जॾहिं इहो वाइदो तय थियो त हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम चयो पंहिंजी उन न्याणी खे जेका मथां बीठी, मूसा खे लठ खणी ॾे
त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तां त जानवरनि खे ॿकरियुनि खां परे कंदो रहे ऐं जानवर चारींदो रहे, उहो ॿकरियूं चारींदो रहे, जानवरनि खां हिफ़ाज़त कंदो रहे। त उहा न्याणी जेका वई त लठ खणी आई। इतफ़ाक़ी ईअं जो हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम वटि कुझु जेके लठियूं पयूं उहे अंबिया किरामनि जूं लकड़ियूं हुयूं। त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका लठ हुई, जेका जन्नत मां अल्लाह ताला हज़रत आदम खे अता कई, उहा उनजे हथ में अची वई। न्याणी हज़रत शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम जी में उहा खणी करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिनई। त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका हज़रत शोएब पंहिंजी न्याणी ॾिनी, माना बिना इन जे त भई मूसा केरु आहे, काॾों आयो आहे, तफ़सीर में लिखियो आहे त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां जॾहिं हज़रत शोएब कलाम कयो पिए, ॻाल्हाए पिए, काचारी कयईं, मजलिस लॻी, त उन मजलिस में ई हज़रत शोएब सम्झी वियो त हीअ हज़रत इब्राहिम जे ख़ानदान मां आहे। तंहिंजे करे वधीक पुछा उन खां न कयईं। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि हया ऐं परदे में रखे।